المختص بالملك الأعز الأحمى الذي ليس دونه منتهى ولا وراءه مرمى الظاهر لا تخيلا ووهما الباطن تقدسا لا عدما وسع كل شيء رحمة وعلما وأسبغ على أوليائه نعما عما وبعث فيهم رسولا من أنفسهم أنفسهم عربا وعجما وأزكاهم محتدا ومنما وأرجحهم عقلا وحلما وزكاه روحا وجسما وحاشاه عيبا وبسما وآتاه حكمة وحكما ونورا وفتح به أعينا عميا وقلوبا غلفا وآذانا صما صلى الله عليه وسلم صلاة تنمو وتنمى وعلى آله وأصحابه وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين الرؤوف الرحيم ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم ثم أما بعد معزز و محتشم سامعین ذی وقار برادران اسلام السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ ہر مہینے جو سلسلے وار جو درس قرآن ان کے حوالے سے میں تمہاری خدمت میں حاضر ہاں तव्हां अॼु के जेको हीअ रात आहे इन रात ते जेकॾहिं तव्हां थोरी तवजो फरमाईंदव त अल्हम्दुलिल्लाह अॼु की रात निस्बत वारी रात आहे। अल्लाह ताला इंसाननि खे मक़ाम ॾिनो आहे ऐं उन्हनि इंसाननि मां वरी रब ज़ुल जलाल मुंहिंजे महबूब जे उम्मत जे औलियाए किराम खे वॾो मक़ाम अता फरमायो आहे। अॼु की रात हज़रत गौस आज़म पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी निस्बत सां वॾी यारी जी रात आहे। अल्हम्दुलिल्लाह जगह बाबरकत आहे मदरसो आहे दीनी इदारो आहे जिथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी गुफ़्तगू थींदी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु की रात में असां तव्हां सभु गॾु आहियूं। अॼु के मां पंहिंजे दर्स क़ुरान जो मौज़ू हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी निस्बत सां सोचे करे हाज़िर थियो आहियां। दुआ कयो त मौला मूंखे हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभिनीनि खां पहिरियां आयत जी मुनासिबत तव्हां ज़हन में विहारियो। मां आयत हीअ पढ़ी आहे जेका अलहम्द शरीफ़ जी तरतीब वार हले पई त अल्लाह असांखे सिधी वाट ते हलाए। उहा वाट उन्हनि माण्हुनि वारी वाट जिन ते तो इनाम कयो। वरी इन ई सुवाल जो जवाबु रब पाण अता फरमायो आहे त इनाम मां कंहिं ते कयो आहे। रब फरमायो त अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। अल्लाह साईं इनाम जिन ते कयो आहे उहे चार जमातूं आहिनि। पहिरीं जमात नबियुनि जी आहे, ॿी जमात सिद्दीक़नि जी आहे, टी जमात शहीदन जी आहे, चौथी जमात सालिहीन औलियाए किराम जी आहे। यो ख़ालिसतन क़ुरान पाक जी आयत मां असांखे ख़बर पवे थी त अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजी तरतीब सां सभिनी ते गुफ़्तगू कंदासीं। पर अॼु छो त निस्बत हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी आहे त मां औलियाए किराम जे हवाले सां चार ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। ऐं अॼु जे मौज़ू खे मां इन ॻाल्हि ते आणींदुसि त हज़रत गौस आज़म जो मक़ाम तव्हांजो ॿुधल आहे।
रूए ज़मीन ते अहिड़ो माण्हू नाहे, या अल्लाह जी तक़सीम आहे, रूए ज़मीन ते अहिड़ो माण्हू नाहे जेको हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जी शख़्सियत खां मुस्लमान घटि में घटि वाक़ुफ़ न हुजे। जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उहो हज़रत गौसे आज़म खे सुञाणे। हीअ अलॻि ॻाल्हि आहे त मञे थो या नथो मञे, भला जेकॾहिं मञे थो त उनजे मञण जी लेवल छा आहे, इहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे। पर हिकु सुञाण उन्हनि जी अल्हम्दुलिल्लाह उम्मत में आहे। ऐं कुल जहान जा सवाइ हिकिड़े फ़िरक़े जे, राफ़िज़ी जेको फ़िरक़ो आहे, उन्हनि खां अलावा जेके इस्लाम ॾे पाण खे मंसूब कनि था फ़िरक़ा या जमाअत, उहे सभु हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जे मक़ाम ऐं उनजी विलादत ऐं उनजी सियादत ते मुत्तफ़िक़ आहिनि। अल्लाह साईं जॻहनि खे बरकत अता कंदो आहे, रातिनि खे बि बरकत अता कंदो आहे, मक़ाम मकान खे बि बरकत अता कई आहे रब, वरी इंसान खे बि रब बरकत अता फरमाई आहे। मां इन मिसाल खे थोरो क़ुरान पाक मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदो वञा। जाइ बरकत वारी, अल्लाह से क़ुरान में फरमायो आहे सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू। अल्लाह से फरमायो आहे त हबीब खे मां अल्लाह मेराज करायो बैतुल्लाह खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं। क़ुरान में जेको मज़कूर आहे, रब फरमायो त इहो बैतुल मुक़द्दस उहा जाइ आहे जंहिंखे मां रब बरकत वारो बणायो आहे। त जाइ बरकत वारी थी, वरी रातियूं बि बरकत वारियूं। क़ुरान में इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। या हिक रात वा पर महबूब जे उम्मत खे रब हिक रात 1000 महीननि खां वधीक इज्जत ऐं बरकत वारी अता फरमाई। त रात बि बरकत वारी थी, जगह बैतुल मुक़द्दस बैतुल्लाह मदीनो शरीफ, अल्लाह जा दर मस्जिदूं बरकत वारियूं, ऐं वरी इंसान बि बरकत वारा। कीअं? अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद तो फरमाए उम्मती उम्मतुन मुबारकतुन। मुस्तफ़ा जो फरमान आहे मुंहिंजी उम्मत बरकत वारी उम्मत वा। तव्हांखे इहा ख़बर नाहे त इन्हनि में पहिरों माण्हू वधीक बरकत वारो आहे या आख़िरी माण्हू वधीक बरकत वारो आहे। महबूब खे ख़बर आहे, तव्हांखे ख़बर नाहे जो केरु वधीक बरकत वारो आहे। माना उनजो जेको हक़ीक़ी मक़ाम आहे, क़ुरान खे ॾिसो, हदीस खे ॾिसो, मुस्तफ़ा जे फरमान खे, जायूं बि बरकत वारियूं, रातियूं बि बरकत वारियूं, घड़ियूं बि बरकत वारियूं, इंसान बि बरकत वारा। त मुंहिंजे महबूब जे उम्मत जा जेके वली आहिनि, मौला उन्हनि खे बि बरकत ऐं इज़त अता फरमाई आहे। जो हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी खे विसाल फरमाए करे तक़रीबन 700 साल गुज़री चुका आहिनि, पर 15वीं सदीअ में अॼु बि अब्दुल क़ादिर जो नालो ऊअं थो हले जीअं उनजी ज़ाहिरी हयाती में हलंदो। या अल्लाह जे तरफ़ां बरकत हूंदी आहे। भला बरकत आहे छा? सरकार खां पुछूं। मुंहिंजे हबीब इरशाद फरमायो ऐं औलिया जो क़ौल आहे अल बरकतु जुंदुम मिन जुनूदिल्लाहि तआला। बरकत अल्लाह जे लश्करनि मां हिकु लश्कर आहे। इज़ा वक़अ फी शैइन, जॾहिं उहो कंहिं शइ में पवंदी आहे, वक़अत फी शैइन, कंहिं शइ में पवंदी आहे, ज़ादत व नमत, उहा शइ तोरे जो ॾिसण में थोरी हूंदी आहे, पर रब बरकत अता फरमाईंदो आहे, थोरी शइ घणनि माण्हुनि में पूरी पइजी वेंदी आहे। इहा वा बरकत आहे। त बरकत अल्लाह से अता फरमाई आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जा वली बरकत वारा आहिनि। उन्हनि मां हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी खे मौला वॾो मक़ाम अता फरमायो आहे। हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जे मक़ाम ते तव्हां घणी गुफ़्तगू ॿुधी आहे। मां फ़क़ति उन्हनि जी ज़ात जे हवाले सां हिकु पॉइंट अर्ज़ करे पोइ मां डायरेक्ट साईं जन जूं जेके तालीमात आहिनि उन ते मां ॻाल्हाइणु घुरां थो। सबबु ही आहे त मुआशिरे में कंहिं बि शइ खे जंहिंखे घणो वक़्तु गुज़री वञे त उन में तग़य्युर ऐं तबद्दुल थींदो आहे। हे दीन अल्लाह से महफ़ूज़ रखियो आहे जो हिन में तब्दीली कान थींदी, या ज़हन में हुजे ॻाल्हि।
दीन इस्लाम कदे बि मटबो कोन, कुरान तब्दील कोन थींदो। अल्लाह जेको इस्लाम असांखे अता फरमायो उन में तब्दीली कान थींदी। पर कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके दीन जे नाले ते रवाज उन्हनि खे अची वेंदो आहे। असुल मक़सदु कॾहिं बि फ़ौत कोन थींदो, ख़तमु कोन थी सघंदो। पर एतिरो ज़रूरु आहे त कुझु वक़्त जे लाइ पसे पर्दा रहंदो, माण्हुनि जी नज़रुनि खां ओझल रहंदो। पोइ इहो हिकिड़े आलिम दीन जो कमु आहे त माण्हुनि खे यादगीरो ॾियारे त अदा हीअ जेका असुल शइ आहे एॾे तवजो कयो, फिलाणी जेका शइ आहे इन जी कैटेगरी ॿिए नंबर ते आहे या 3 नंबर ते आहे, पर असुल जेको मक़सदु आहे उहो हीअ आहे। मां अर्ज़ु करणु हीअ थो घुरां त असुल में गौसे आज़म जो जेको मक़ाम असां ॿुधायूं था तव्हांखे या उलमा ॿुधाइनि था, उहो इन जे करे था ॿुधायूं त तव्हां गौस पाक जी तालीमात ते अमल करे पंहिंजी दुनिया बि सुधारियो त आख़िरत बि सुधारियो। मक़सूदु इहो आहे। न त दुनिया में माण्हू त ॿिया बि घणा आहिनि, असांखे कहिड़ी ख़बर, बल्कि ईअं अंदाज़ो हणो त इन अब्दुल क़ादिर नाले जा माण्हू करोड़े ॿिया बि हूंदा, लखे ॿिया बि हूंदा, पर हिन हज़रत अब्दुल क़ादिर सां छो मोहबत आहे? इन जे करे मोहबत आहे त अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके अब्दुल क़ादिर खे उहो मक़ाम अता फरमायो जो अब्दुल क़ादिर जीलानी रहंदो बगदाद में या पर सिंध में बि दिलनि ते हुकूमत फरमाईंदो। ॾिनो मक़ाम रब आहे। इहा ॻाल्हि ज़हन में हुजे, इहो अहले सुन्नत व जमात जो मुतफ़क़ फ़ैसिलो आहे त ॾिनो मक़ाम अल्लाह आहे, बंदो आहे अल्लाह जो, पर इज़त वारो बंदो आहे। आम बंदनि जहिड़ो बंदो नाहे, हुनखे अल्लाह से मक़ाम अता फरमायो आहे त असुल मक़सदु फ़ौत न थियणु घुरिजे। नारनि में, जलसनि में, जुलूसनि में, जज़्बात जी ॻाल्हियुनि में करामात हक़ आहिनि उहे बयानु करणियूं आहिनि, पर जेकॾहिं माण्हू सॼी उमिरि करामात ॿुधंदो रहे ऐं तालीमात ते अमल न करे त मां सम्झां थो त इहो ग़लति आहे। ईअं वञे त हिकिड़ो माण्हू सॼो ॾिहाड़ो करामतूं त ॿुधे थो पर अमल नथो करे, उनखे उन्हनि करामतनि ॿुधण मां फ़ाइदो न पहुतो। हुज़ूर सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रब जेको मक़ाम अता फरमायो, जेकॾहिं असां हिन 15वीं सदी में ॾिसूं त अल्हम्दुलिल्लाह अॼु साणुसि मुहबत करण वारा करोड़े मुस्लमान मौजूद आहिनि, पर अमल करण वारा सदुल तरीक़े ते अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात वारा सदुल तरीक़े ते हलनि था। पर ही फितननि जो वक़्तु आहे। हिन फितननि जे वक़्त में उहे ॻाल्हियूं जेके असांखे हर वक़्तु ज़हन में मुस्तहज़र रखणु घुरिजंदियूं आहिनि उहे तक़रीबन कमज़ोर थी चुकियूं आहिनि। मां अर्ज़ु कंदुसि त गौस पाक जी तालीमात छा आहे उहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजो ईमान ताज़ो थी वञे त अब्दुल क़ादिर जीलानी असांखे क़ुरान ऐं मुस्तफ़ा जी सुन्नत जो पैगाम अता फरमाए विया आहिनि। पहिरीं ॻाल्हि मूंखे हीअ अर्ज़ु करणी आहे त गौस आज़म जी शख़्सियत आहे कहिड़ी, संदो नसब कहिड़ो आहे। मां इब्तिदा में अर्ज़ु कयो त सवाइ हिकु फ़िरक़े जे जेको राफ़िज़ी फ़िरक़ो आहे उन जे पूरी दुनिया में कंहिं बि हज़रत सैयदना गौस आज़म जे सैयद हुजण जो इनकार न कयो आहे। राफ़िज़नि में या मां तारीख़ी हवाले सां ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां, राफ़िज़नि जो हिकिड़ो तारीख़ तान आहे। इब्न अनबा उनखे चवंदा आहिनि आइन सां, इहो पहिरों शख़्स आहे, बल्कि मां उनजे लाइ लफ़्ज़ बदबख़्त जो चवंदुसि, उहो पहिरों बदबख़्त माण्हू आहे जंहिं इन ॻाल्हि ते आङुर खई ऐं एतिराज़ कयो त हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी मुंहिंजे महबूब जे ख़ानदान मां नाहे, बल्कि हू हिकिड़ो शुस्तरी क़बीलो आहे या हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे उचार आहे उनजो फ़ारसी नस्ल आहे, सादात किराम मां नाहे। पर उलमाए अहले सुन्नत इमाम ज़हबी खां वठी करे हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी खां वठी करे अल्लामा बदरुद्दीन आइनी, मुल्ला अली कारी बर्रे सग़ीर जा सब आलिम, अब्दुल हक मुहद्दिस देहलवी, इमाम अहले सुन्नत हज़रत मौलाना अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी, मां केतिरा नाला खणा, सभिनीनि जो इत्तिफ़ाक़ आहे त हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी हसनी हुसैनी महबूब जो ख़ालिस बचड़ो आहे। मां थोरो तव्हांजी ख़िदमत में इन सुवाल जो जवाब ॾियणु हिकिड़ो तारीख़ी हवाले सां ज़रूरी आहे त इब्न अनबा राफ़िज़ी खे कहिड़ी ज़रूरत पई जो हुन इन शइ जो इनकार कयो। सबबु छा हो? यादि रखो
हर उहा शइ जेका शइ तव्हांखे इहा सम्झ में न अचे त हीअ ग़लति आहे या सही आहे, तव्हां उनखे रद्द या क़बूल न करे सघंदा। सही हूंदी त क़बूल कंदा, ग़लति हूंदी त क़बूल न कंदा। वाज़े ॻाल्हि आहे। ऐं हिन दौर में सभिनीनि खां वॾो मसइलो इहो आहे, कहिड़ो? जेका बि शइ माण्हुनि वटि अचे थी उहा उनखे जीअं जो तीअं क़बूल था करे वठनि। इहा माण्हुनि मां हिस ख़तमु पई कई वञे त सोचियो त हीअ सही आहे या ग़लति आहे। बल्कि हिकिड़ी टी अख आहे जेका तव्हांखे ॾेखारे थी, जो कुझु चवे थी, जेको मां थी ॾेखारियां उहो ई ॾिस, जो कुझु मां थी ॿुधायां उहो कनु आहे, ज़ुबान आहे, उहो ई ॿुध, जेको मां थो चवां उहो ई चओ। इहा मीडिया जी ज़ुबान आहे। ऐं तव्हां शायदि असांजा सादा माण्हू सम्झंदा त इहा हिकिड़ी महज़ टीवी आहे जेका असांजे घर जे कुंड में पयल आहे। न, इहा हिकिड़ी तहरीक आहे जेका तव्हांजा ज़हन, तव्हांजे नसुलनि जा, तव्हांजे ख़ानदाननि जा ज़हन मटाईंदी। ऐं तव्हां जेके नौजवान वेठा आहिनि, नंढा छोकिरा, मोबाइल हिननि जे हथनि में आहिनि, इन्हनि मां ख़ासि तौर ते इहा हिस्सा ख़तमु थी वई आहे। सादो मिसाल मां अर्ज़ु कयां, पंहिंजे पॉइंट ते अचां। सोशल मीडिया ते तव्हां नोट कयो हूंदो त इहा हिस्सा केतिरी ख़तमु थी वई आहे। कॾहिं कॾहिं एॾियूं सादियूं तस्वीरूं हूंदियूं आहिनि सोशल मीडिया ते, जंहिंखे 5 मिंट माण्हू गौर कंदो त ख़बर पइजी वेंदी त हे कूड़ी आहे। पर माण्हू छा कंदा, उनजे मथां लिखी छॾींदा, अदा हिन में फिलाणो मौजूज़ो आहे, फिलाणी करामत आहे, सुभान अल्लाह चई करे शेयर कर। हाणे ॾिसण वारनि जी उहा हिस ख़तमु थी वई आहे त थोरो सोचां, 5 मिंट ग़लति आहे, सही आहे, लिखियलु चाहे, पर सोचां न, बसि हुन सुभान अल्लाह ॾे ॾिठो ऐं बटण खे सुभान अल्लाह चई करे हमरा अॻिते मोकिले छॾियो। मां ॿुधाइणु फ़क़ति एतिरो थो घुरां त इहा हिस ख़तमु पई कई वञे। पंहिंजी औलाद में इहा शइ पैदा कयो त बाबा जांच लहणी आहे, शइ अचे थी उनजी जांच लो, ऐं इहो क़ुरान जो फ़ैसिलो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु। तव्हां वटि को बि माण्हू या फासिक ख़बर खणी अचे, फतबय्यनु, उनजी छंड छाण कयो, तहक़ीक़ कयो। इन खां सवाइ उनखे क़बूल कयो। दुरुस्त आहे त क़बूल कयो, ग़लति आहे त क़बूल न कयो। मां पंहिंजे सुवाल जी तरफ़ मोटां। सुवाल हीअ आहे त राफ़िज़नि खे कहिड़ी ज़रूरत पई गौसे आज़म जी सियादत जो इनकार कनि। ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी हीअ गुफ़्तगू सादात किराम जेके असांजे सिंध में रहनि था, अल्हम्दुलिल्लाह सिंध में कसरत आहे, उहे कंहिं बि सोच सां ताल्लुक़ रखनि था। थोरो दिलि जा कन खोले करे सोशल मीडिया ते माशाअल्लाह दोस्त रिकॉर्ड कनि पिया। मुंहिंजी हिन पॉइंट खे सम्झनि सादात ख़ासि तौर ते त हीअ केॾी वॾी साज़िश आहे। असुल बुनियादी सबब हे आहे त गौसे आज़म जूं तसनीफ़ात आहिनि, किताब लिखियल आहिनि, आलिम आहे। ऐं इमाम नववी फरमायो आहे, हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी उहो आलिम दीन आहे जेको पंहिंजे वक़्त में रुगो बगदाद में वेही करे फ़तवाऊं कोन ॾींदो हो, बल्कि पूरो इराक़ हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जे मदरसे में ईंदो हो, अची करे फ़तवा वठंदो हो। अब्दुल क़ादिर जीलानी जीअं फरमाईंदो हो ईअं कंदा हुआ। अथेंटिसिटी इहा आहे, अहमियत हुनजी एतिरी आहे, माण्हुनि में मक़बूलियत, इल्मु एतिरो आहे। पाण मुफ़्ती हुया वक़्त जा, सदुनि तसानीफ़ आहिनि। उन्हनि तसानीफ़ मां हिकिड़ियों किताब आहे गुनियतुत तालिबीन, जेको असांजे मुल्क में घणो मशहूरु आहे। जिलाउल ख़वातिर बि सदुनि किताब आहे, उसूलुद्दीन बि सदुनि किताब आहे। इन खां अलावा फुतूहुल ग़ैब सदुनि किताब आहे। ऐं इन में गुनियतुत तालिबीन ज़ख़ीम किताब आहे। गुनियतुत तालिबीन अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे जे हवाले सां गौस पाक उन में इहो लिखियो आहे त मुंहिंजा ख़्याल, मुंहिंजो अक़ीदो, मुंहिंजो तरीक़ो आहे छा। हिकिड़ो उहो तरीक़ो आहे जेको तव्हांजे ज़हन में आहे त गौस पाक जो ही तरीक़ो आहे। ॿियो इहो तरीक़ो आहे जेको माण्हू तव्हांखे पाण थो चए दादा मुंहिंजो ही तरीक़ो आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। तव्हां जेका ॻाल्हि कंहिंजे लाइ चओ मुमकिन आहे ग़लति थी सघे थी, पर हिकिड़ो माण्हू तव्हांखे पाण ॿुधाए, मिसाल आहे तव्हां मां कंहिंजो गुमान हीअ आहे त मां जेको आहियां सो मुस्तक़िल तौर ते ख़ैरपुर पंहिंजे ॻोठ में रहंदो आहे। कंहिंजो गुमान आहे न साईं शाहपुर चाकर रहंदो आहे। पर जेॾी महिल मां हिते वेही करे तव्हांखे अर्ज़ु कयां त साईं मां शाहपुर चाकर में मुस्तक़िल रहंदो आहियां, त इहा ॻाल्हि क्लियर थी वई। उनखां पोइ शक शुबे जी गुंजाइश न आहे। गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु गुनियतुत तालिबीन में पंहिंजो जेको पूरो तफ़सील आहे, पंहिंजी सोच, पंहिंजो मदरसो, पंहिंजो अक़ीदो, पंहिंजो फ़िक़्ह, उहो सॼो उन में लिखियो आहे। हीअ अलॻि ॻाल्हि आहे त आलिमनि जो चवणु आहे त गुनियतुत तालिबीन जेको किताबु आहे उन में कुझु माण्हुनि पंहिंजा इज़ाफ़ा कया। इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं दुरुस्त आहे, पर बेसिकली किताब हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे। उन किताब में छा आहे,
गौसे आज़म बयान फरमायो आहे त मुंहिंजो अक़ीदो हे आहे। ऐं उन खां पोइ पाण वरी उन में कुझु तारीख़ फ़िरक़नि जो बि बयान फरमायो आहे, छो त गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ताल्लुक़ सय्यदना अब्दुल क़ादिर जीलानी जो अहले सुन्नत व जमात सां आहे। फ़िक़ही हवाले सां संदन स्कूल ऑफ थॉट हंबली आहे, या अलॻि ॻाल्हि आहे, पर पाण अहले सुन्नत व जमात जे तरीक़े जा इमाम आहिनि त उन में पाण फ़िक़ह खां शुरूआत फरमायूं, उन जो तफ़सील कयूं। उन तफ़सील फरमाइण खां पोइ गौसे आज़म अची करे दुनिया में मौजूद इस्लाम जे मंसूब फ़िरक़नि ते गुफ़्तगू फरमाई त इस्लाम जे नाले ते फ़िरक़ा घणा पैदा थिया। पोइ गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उन में गुफ़्तगू कंदे पाण फरमाइनि था त जेकॾहिं रूए ज़मीन ते दुरुस्त ऐं सही इस्लाम जी प्रचार करण वारो तरीक़ो आहे त उहो अहले सुन्नत व जमात जो पाण इहा ॻाल्हि फरमाए। पोइ हाणे अॻिते था फरमाइनि, छो त इहा हिकमत इलाहिया जो फ़िरक़ा थियणा हुआ, पर पहिरें ॿुधाई त अहले सुन्नत व जमात जो तरीक़ो हे आहे। उन खां पोइ पाण फरमाइनि था त ॿिया कहिड़ा फ़िरक़ा आहिनि जेके गुमराह थिया। उन में अव्वल नंबर ते जेके टॉप ते पाण ज़िक्र कयूं, उन्हनि में पाण सभिनीनि खां पहिरियां ज़िक्र कयो अथऊं राफ़िज़िन खे, शियो जंहिंखे तव्हां चवंदा आहियो, राफ़िज़ी फ़िरक़ो। उहो ज़िक्र फरमाए करे सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जा वरी हेठों ज़ेली फ़िरक़ा ॻणाया। अॻिते ॿुधो, वरी गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पूरो इहो हिकिड़ो बाब आहे, उन में पाण उन में लिखनि था त यहूदी ऐं हीउ जेको फ़िरक़ो जंहिंजो मां नालो वरितो राफ़िज़ी, इन्हनि ॿिन्ही में कहिड़ी हिकु जहिड़ा, इहा पाण आख़िर में लिखनि था त हिन फ़िरक़े जो इस्लाम सां को बि ताल्लुक़ न आहे, बल्कि ही यहूदियत जी हिकिड़ी साज़िश ही जंहिं इस्लाम खे जुदा करण जे लाइ इन फ़िरक़े जो वजूद आंदो, सबाइयत चओ, यहूदियत चओ, ऐं इन्हनि खे पैदा कयूं। ये मुसलमाननि में इख़्तिलाफ़ थिए, फितरो थिए, फ़साद थिए। ऐं गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे छो त मक़बूलियत तरीक़त में फ़िक़ह में इमामत रब अता फरमाई, गौस पाक जो उहो लिखणु इराक़ ऐं इराक़ जा जेके बि इलाइक़ा या जिथे गौस पाक जो नालो आहे या मुरीद आहिनि, उते उते जिथे जिथे इहो किताब पहुतो त इन फ़िरक़े खे सभिनीनि खां वधीक नुक़सानु पहुतो त गौसे आज़म जे इन फ़रमान जे करे पहुतो। हाणे ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू जी अहमियत आहे, उन जी फ़तवा हले थी। हाणे तव्हां फ़तवा जो त मुक़ाबिलो कोन था करे सघो, तरीक़ो कहिड़ो? तरीक़ो इहो आहे त उन जी ज़ात खे हेठि कयो। अॼुकल्ह तव्हांजे मुआशिरे में ईअं थिए थो, ईअं जेके मुस्तनद आलिम दीन आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ चार माण्हू ग़लति ॻाल्हियूं कंदा। सबबु छा आहे? हो हुन जे इल्म जो मुक़ाबिलो नथा करे सघनि, हो हुन जे फ़हम जो मुक़ाबिलो नथा करे सघनि, हो हुन जी तक़वा जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। पोइ हाणे ज़रूरी आहे त उन जी ज़ात खे मजरूह कयो। जॾहिं तव्हांजे ज़हन में उन माण्हू जो क़दुरु ई न रहंदो त तव्हां सुभाणे हुन जी ॻाल्हि किथां ॿुधंदव। जॾहिं तव्हां सम्झंदव त हिकिड़ो आम माण्हू आहे, तव्हां जहिड़ो आहे, हुनजी का अहमियत न आहे न इल्म में, न तक़वा में, न ख़ानदान में, न नसब में, न तहारत में, त तव्हां ऑटोमेटिकली हुनजी ॻाल्हि कोन मञींदव। त राफ़िज़िन खे जेको अक़ीदे जे हवाले सां हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फ़रमान सां हुननि जे ख़्याल में नुक़सानु पहुतो, उन्हनि इन जे लाइ साज़िश रची त गौस पाक जी इन फ़तवा खे कमज़ोर कीअं कजे। पोइ हुननि सभिनीनि खां पहिरियां इहो दरु खोलियो, इब्न अनबा उहो दरु खोलण वारो आहे, ऐं उन खां पोइ इहो सिलसिलो इन राफ़िज़ी फ़िरक़े में हलंदो रहियो। ऐं हू चवनि था त नऊज़ बिल्लाह हज़रत सैयदना गौस आज़म शेख हुआ, माना वो अॻु में उनजो ख़ानदान मुसलमान कोन हो, बाद में मुसलमान थिया। सैयद सादात नाहे, बगदाद में अची करे पढ़ियो ऐं पढ़ी करे इल्म हासिल की, बाक़ी हुनजो को न को तक़वा में मक़ाम आहे, न को नसब में मक़ाम आहे। पर अहले सुन्नत व जमात वारा चवनि था त वालिद जे तरफ़ां हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी हसनी या त अंबड़ जे तरफ़ां इमाम हुसैन करबला वारे जो शहज़ादो आहे। या फ़क़ति इहा ॻाल्हि ईअं न आहे। मां थोरो बरकत ख़ातिर जो की भलारी ॻाल्हि आहे, मां चाहींदुसि त मां गौस पाक जो नसब नामो तव्हांखे ॿुधायां, नसब कीअं आहे मथे सिलसिलो। ऐं ॾिसो न, कंहिं माण्हू खे अल्लाह से इल्म अता फरमाए,
वरी इल्म सां गॾु अमल अता फरमाए, वरी अमल सां गॾु अल्लाह से अञा तक़वा जो नूर पैदा फरमाए, वरी उन सां गॾु हुनखे अल्लाह से हुस्न जमाल ज़ाहिरी अता फरमाए, वरी उन सां दुनिया जी रियासत अता फरमाए, ताक़त अता फरमाए, वरी उनखे नसब बि आला अता फरमाए। मां सम्झां थो त दुनिया में इन खां वधीक का बि इज़त न आहे जो इंसान खे दुनिया जा जेके बि बख़्त आहिनि अल्लाह उहे बख़्त अता फरमाए। जेकॾहिं असां सोने अब्दुल कादिर जीलानी खे ॾिसूं त कुल बख़्त मुंहिंजे अल्लाह अब्दुल कादिर जीलानी जी ज़ात खे अता फरमाए। सैयदना अब्दुल कादिर जीलानी सदुल कुन्नियत अबू मुहम्मद, लक़ब मुहियुद्दीन, इस्म शरीफ अब्दुल कादिर, सदुल वालिद जो नालो मूसा वा, अबू सालिह मूसा, अबू सालिह सदुल कुन्नियत वा, मूसा सदुल नालो वा, ऐं जंगी दोस्त लक़ब आहे। इहो फारसी जो आहे। हाणे बुनियादी तौर ते जेकॾहिं मूंखां तव्हां पुछो साईं तव्हां असुल में केरु आहियो, बाबा असांजो बलोच कबीलनि सां ताल्लुक़ आहे, उन जूं के शाखूं आहिनि, उन सां असांजो ताल्लुक़ आहे। साईं बलोचनि जो असुल छा आहे? बाबा बलोच असुल में फारसी। मिसाल थो ॾियां, पता पोइ वरी दानिश्वर चवनि त साईं ॿी ॻाल्हि कई आहे, ईअं न आहे। मिसाल थो ॾियां, हिकिड़ा चवनि था अरब आहिनि, हिकिड़ा चवनि था फारसी आहे। फारसी आहे, ठीकु आहे। हाणे मां त सिंध में थो रहां, हाणे त मूं वटि मुंहिंजे ख़ानदान में न का फारसी रही आहे, न का फारसी उथ वेह हुआ, न का सकाफ़त हुआ। हाणे सुभाणे केरु अचे अची करे मूंखे चवे तूं फारसी न आहे, छो? तूं सिंध में थो रहे, छो? चए तुंहिंजे नाले में अखर सिंधी जा था अचनि, फारसी जा कोन, या कुल में कान ईंदी आहे। जंगी दोस्त चवण ते इहे राफ़िज़ी फ़िरके वारा चवनि था त ॾिसो इन जे नाले में अचे थो जंगी दोस्त। जेकॾहिं अरब हुजे हा त पोइ इहो जंग गाफ़ काॾो आहे? इहो दलील आहे त हज़रत अब्दुल कादिर जीलानी फारसी नस्ल जो हो, ईअं था चवनि। पर मां चवां थो त हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे ख़ानदान जी बूदोबाश रहाइश अहिड़नि इलाइक़नि में हुई जिथे इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा हुआ। लिहाज़ा इहा अकुल में अचण वारी ॻाल्हि न आहे, दिमाग़ में, फ़हम में, मंतिक लाजिक में इहा ॻाल्हि नथी अचे। इल्म ऐं दलील हिनखे तस्लीम नथो करे। अबू मूसा, अबू सालिह, मूसा नालो, जंगी दोस्त, इन जे करे जो पाण जिहाद खे पसंदि फरमाईंदा हुआ, 12 महीना जिहाद में रहंदा हुआ। संदुन ॾाॾे जो नालो, यानी हाणे मां पे हलंदो हलां, अबू सालिह मूसा जंगी दोस्त बिन अब्दुल्ला बिन सैयद यहया अज़्ज़ाहिद बिन सैयद मुहम्मद बिन सैयद दाऊद बिन सैयद मूसा बिन सैयद अब्दुल्ला अबुल मकारिम बिन सैयद मूसा अल जौन बिन सैयद अब्दुल्ला अल महज बिन सैयद हसन अल मुसन्ना बिन हजरत इमाम हसन बिन सैयदा फातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा। इहो वालिद जे तरफ़ां सदन सिलसिलो आहे। ऐं हिन में नालो आयो आहे सैयद मूसा अल जौन। मूसा नालो आहे, जौन जी माना अल मुदीउ कशम्स। हज़रत सैयदना मूसा जेको आहे इहो ख़ानदान में हज़रत इमाम हसन जो पड़ पोटो आहे। ऐं हज़रत इमाम हसन जे इन पड़ पोटे जो लक़ब अल जौन इन जे करे आहे, जीअं हीअं लाइट ॾिसो पिया न जरके थी ॿरे थी, उनखे रब एॾो हुस्न अता फरमायो हो जो उनजो चेहरो सिज वांगुरु चमकंदो हो, तॾहिं लक़ब उनजो जौन रखियो, सैयद मूसा अल जौन। हिकु ॻाल्हि अमड़ जे तरफ़ां सिलसिलो सिंधी में हज़रत सोने अब्दुल लतीफ़ भेटाई में इरशाद फरमायो आहे, उन शेर जो अखर आहे तानी पेटे पट्र, माना जाॾो ॾिस ताॾो पट्र रेशमी रेशम आहे, कंहिं पासे ॾो बि कमी न आहे। संदुन वालिदा जो इस्म शरीफ़ा फातिमा, लक़ब अमतुल ख़ैर, हिकु ॿियो अमतुल जब्बार। साहबजादिया हज़रत सैयद अब्दुल्ला सौमाई जी, उहो पुटु आहे हज़रत सैयद अबू जमालुद्दीन मुहम्मद जो, उहो पुटु आहे हज़रत सैयद महमूद जो, उहो पुटु आहे सैयद अब्दुल्ला जो, उहो पुटु आहे सैयद कमालुद्दीन ईसा जो,
उहो पुटु आहे सैयद मुहम्मद जवाद जो। मुहम्मद जवाद पुटु आहे इमाम अली रज़ा जो। इमाम अली रज़ा साहिबज़ादो आहे मूसा काज़िम जो। मूसा काज़िम पुटु आहे जाफ़र सादिक जो। जाफ़र सादिक पुटु आहे हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर जो। इमाम मुहम्मद बाक़िर पुटु आहे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो। इमाम ज़ैनुल आबिदीन पुटु आहे करबला वारे हुसैन जो। हुसैन फातिमतु ज़हरा जो। फातिमतु ज़हरा मुहम्मद रसूलुल्लाह जी ॼणी आहे। इहो अमड़ साइण जो नसब आहे। पर अञा टी ॻाल्हि ॿुधायां, हसन हुसैन बि हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे नसब में आहिनि त वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि नसब में। सुभान अल्लाह। साईं इहो की हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका ॾाॾी आहे उन जो वरी सिलसिले नसब हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां थो मिले। सुभान अल्लाह। ॾाॾी जे तरफ़ो जेको सिलसिलो आहे उहो वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां थो मिले। लिहाज़ा मां अर्ज़ु इहो थो करणु घुरां त गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात खे मशकूक बनाइण जे लाइ या तारीख़ी तौर ते इब्न अनबा उन जा जेके हमनवा तारीख़ दान राफ़िज़ी फ़िक्र जा माण्हू आहिनि उन्हनि इहा चाल हली। बाक़ी तारीख़ जे हवाले सां इल्म जे हवाले सां इहा ॻाल्हि साबित न आहे। मां सादात किराम खे मुख़ातिब इन जे करे कयो त उहे माण्हू जेके उन्हनि खे सैयद तस्लीम कनि ई नथा, जॾहिं ॾाढो पाण उन्हनि वटि सैयद न आहे त उनजी औलाद बि उन्हनि वटि ऑटोमेटिकली कान तस्लीम थींदी। जॾहिं उहो हज़रत अब्दुल कादिर जीलानी खे सैयद तस्लीम कनि ई कोन था इन फ़िरके वारा माण्हू, त मूंखे अफ़सोस थींदो आहे त सादात किराम ख़ासि तौर ते जीलानी हज़रात जेके आहिनि उहे वरी इन फ़िरके खां मुतासिर थींदा। मां चवां थो त इंसान कम अज़ कम थोरो सोचींदो आहे त हू तव्हांजे अक़ीदे जा दुश्मन त आहिनि ई आहिनि, इस्लाम जा दुश्मन त आहिनि ई आहिनि, पर तव्हांजे नसब ऐं ख़ानदान जा बि दुश्मन। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला सादात किराम ख़ासि तौर ते जीलाननि खे मौला जहिड़ो सुहिणो नसब अता फ़रमायो आहे। मौला अहिड़ो ई उन्हनि खे अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे ते इस्तिक़ामत अता फ़रमाए। आमीन। ज़ोर सां हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो सिलसिलो आहे संदन तालीमात जो विचूर 10 शयुनि में आहे। हालांकि ईअं सम्झो त 10 कलाक बि ॻाल्हाइजे, 10 साल बि ॻाल्हाइजे, 10 हफ़्ता बि ॻाल्हाइजे, 10 महीना बि ॻाल्हाइजे, बल्कि सॼी उमिरि माण्हू ॻाल्हाईंदो रहे त इंसान जे लाइ उहो घटि आहे। एॾे मक़ाम वारी हस्ती जी ज़िंदगीअ जो विचूर छा आहे? पाण असांजे लाइ कहिड़ो पैगाम छॾे विया जेको असुल मक़सदु आहे। ख़ासि तौर ते हिन फितने जे वक़्त में तव्हां ई असांखे उहो सोचणो आहे। उहे मुख़्तलिफ़ किताबनि में ॻाल्हियूं आयल आहिनि जेके मां चूंडे करे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। 10 शयूं आहिनि जंहिंजे लाइ सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला जो इरशाद फ़रमायो आहे त हक़ जे तालिबनि जे लाइ ज़रूरी आहे ऐं सालिक जे मथां लाज़िम आहे त ही 10 शयूं पंहिंजी ज़ात जे अंदरि पैदा करे। जेकॾहिं उन इहे 10 शयूं पंहिंजी ज़ात में पैदा कयूं त सैयदना गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी इरशाद था फ़रमाए मूंखे उम्मीद आहे त मौला उनखे पंहिंजो ख़ासि क़ुर्ब अता फ़रमाए छॾे। सुभान अल्लाह। जेको ख़ासि मौला वटि मक़ाम आहे तव्हां असां ॿुधूं था न त सैयदना गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठल बगदाद में मदद हिंदुस्तान वारनि जी था फ़रमाइनि, वेठल बगदाद में मदद सिंध वारनि जी था फ़रमाइनि। इहा ताक़त किथां आई? इहो कुर्ब ख़ासि आहे। हीउ उहो ख़ासि मक़ाम आहे जेको अल्लाह उन्हनि खे अता फ़रमायो आहे। मां प्रोग्राम खां अॻु में कंहिं महिरबान सां हिते नवाबशाह में का चांहि हुई, मां उते पीअण जे लाइ वियुसि। उन दोस्त ॾाढी भली ॻाल्हि कई, मां उनजी तरफ़ निस्बत करे तव्हांखे ॿुधायां जो अमानत इहा ई आहे। मां हुन खां ॿुधी पढ़ियल त मुंहिंजी बि आहे, पर छो त हुननि ॻाल्हि कई, हुननि चयो साईं हीउ जेको दौरु आहे हीउ दौरु इस्लाम जी सचाई खे वधीक सम्झण जो दौरु आहे। मुंहिंजो तव्हां ॻाल्हि पूरी कयो, तव्हांजो मतिलबु छा आहे? हुननि जो ताल्लुक़ टेक्नोलॉजी सां, इंजीनियर आहे पाण। हुनजो चवणु हो त साईं इस्लाम में सभिनी खां वॾे में वॾो मौजूज़ो आहे सरकार जी निस्बत सां मेराज, जंहिंमें वक़्तु सफ़ा सोढ़ो थी वियो ऐं उन वक़्त जे मुख़्तसर हिस्से में मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां बैतुल मुक़द्दस खां 7 आसमान, 7 आसमान खां लामकान खां थी करे महबूब मोटियो त ज़ंजीर भी हिलती रही, बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना इहो छा? इहो वक़्त जी कैपेसिटी जो घटिजण आहे। पर जंहिं वक़्त में इहो मेराज नसीब थियो सरकार खे, उन वक़्तु माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कान आई।
इहो कीअं थो थी सघे थोरे वक़्त में एॾो वॾो कमु कीअं थियो? पर मां चवां थो त हिन वक़्त में उन्हनि जो इहो फरमाइण त हिन वक़्त में इहा शइ सम्झणु सवली आहे। कीअं? जेकॾहिं अॼु मां तव्हां सां हिते वेठे करे तव्हांखे अर्ज़ु कयां साईं हींअर पाण हिते प्रोग्राम में गॾु आहियूं, मां 4 कलाकनि खां पोइ कराची एयरपोर्ट पहुचंदुसि ऐं उतां खां मां मुंहिंजी फ्लाइट आहे डायरेक्ट जिद्दे, ऐं जिद्दे वेंदुसि ऐं जिद्दे वञी करे ऐं मां उमिरो अदा कंदुसि। सुभाणे हिन साॻे टाइम ते तक़रीबन पाण वरी मिलंदासीं। मां तव्हां खां पुछां थो तव्हां तस्लीम कंदव या न कंदव? बिल्कुलु बिल्कुलु इहो मुमकिन आहे। मां हितां 4 कलाकनि में वञा थो, 3.5 कलाक वञण जा या 4 कलाक तव्हां ॿधो, 4 कलाक अचण जा, 8 कलाक इहे थिया मुंहिंजा। उमिरो घणी देरि में अदा थींदो आहे अदा करे वरी सुभाणे तव्हां सां हिन टाइम अची करे मिलां। जॾहिं मां हींअर ॻाल्हि कयां थो त तव्हांखे इहा मञण में अचे थी, छो त मुमकिन आहे। पर वक़्तु अहिड़ो बि ईंदो जंहिं वक़्त में ईअं थींदो हीअं साम्हूं वेठा हूंदासीं ऐं को माण्हू चवंदो दादा 5 मिंट बीहजां मां उमिरो करे मोटी अचां। बिल्कुलु इहो वक़्तु ईंदो जेको परे न आहे। जेकॾहिं इहा ई साॻी ॻाल्हि मां अॻु में कयां त शायदि सम्झ में कान अचे, पर हाणे असां कयूं था या सम्झ में अचे थी। छो? इन जे करे त जीअं जीअं तव्हांजी असांजी टेक्नोलॉजी तरक़ी कंदी ईअं इस्लाम जी हक़ानियत वाज़िह थींदी। रुगो मां इस्लाम जी ॻाल्हि नथो कयां, औलिया किराम जेको फरमाईंदा त दुनिया मुंहिंजे लाइ हिकु क़दम आहे, मां चवां थो त इनखे टेक्नोलॉजी अप्रूव कयो आहे ऐं साबित कयो आहे। तव्हां अॼुकल्ह हिनखे छा था चवनि, हीउ जेको मोबाइल हथ ते रखी थी पाम टाक आहे, 3 ते रखी करे पाम 3 इन ते वेही करे तव्हां गुफ़्तगू कयो था। सरकार वापसि आया मेराज तां अची करे एतिराज़ कयो तूं त वियो ई कोन्हे रात जे थोरे हिसे में। जेकॾहिं भलो घोड़ो भली सवारी हुजे तॾहिं बि माण्हू राति में एतिरो तकिड़ो नथो अची सघे, तूं कीअं थी आहे? महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी फरमाई। हिकु रिवायत इहा त अल्लाह तबारक व तआला जिब्राईल खे हुकुम फरमायो, जिब्राईल कुल बैतुल मुक़द्दस जी चकी पटे करे मुस्तफ़ा जे साम्हूं खणी रखी। उन्हनि पुछियो दर घणा? मुस्तफ़ा ॾिसंदो वञे ॿुधाईंदो वञे। हबीब अकरम खां पुछियो दरियूं घणियूं? हबीब ॾिसंदो वञे ॿुधाईंदो वञे। हाणे मां तव्हां खां पुछी ॿी रिवायत इहा त हबीब जे हथनि मुबारकनि में। हाणे अॼुकल्ह तव्हां वारो मोबाइल आहे न, उन हथ ते रखी करे तव्हां अमेरिका ॻाल्हायो था, कैनेडा ॻाल्हायो था, गुफ़्तगू थिए थी, पाम टाक आहे। जेकॾहिं अॼु तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त अॼु खां 100 साल खां पोइ जेको मोमिन ईंदो, मां चवां थो त थोरो पंहिंजे कनेक्शन खे मदीने जी तरफ़ मुतवजह करे हुनखे इस्लाम सां मुहबत पैदा वधीक थी वेंदी। इस्लाम कॾहिं बि पूरो नथो थी सघे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सी बरकत अता फरमाई। बरकत जो साहिब आहे, महबूब त वंडींदो आहे। त औलिया जेकी मां इहा ॻाल्हि हितां खई आहे त जेका मदद कंदा आहिनि, इहा बि तव्हांजी टेक्नोलॉजी अप्रूव करे थी। हिक ॿिए जी हेल्प कयूं था कोन था कयूं। कि दीवार के पीछे सरकार को इल्म नहीं, मैं तो सीसीटीवी लगाओ, मुझे तो पता चलता है कि दीवार के पीछे क्या है। सीसीटीवी लगाए जे कैमरा तो तव्हांखे ख़बर पवंदी न भित जे परियों छा आहे, कान पवंदी? पवंदी बिल्कुलु। ॾिसूं था दादा इहा तव्हां असांजी टेक्नोलॉजी असांजी ठाहियल आहे जंहिंमें एॾी ताक़त आहे जो तव्हांखे परे बि ॾेखारे थी, वेझो ॾेखारे थी। त उहो रब्बुल ज़ुल जलाल जेको पाण थो फरमाए सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम, मां अल्लाह पाक आहियां। जॾहिं मां रब पाक आहियां त उन मिठे पाक मुहम्मद खे मां पाण मेराज करायो आहे। उन रब ताक़त ॾिनी आहे, असां इहो त कॾहिं कोन चयो। इन जे करे मां हमेशह चवंदो आहियां, असां चवंदा आहियूं रब ॾिनी आहे, रब ॾिनी आहे। ॾियण वारो वाहिदुल क़हार अल्लाह आहे। औलिया खे जेका ताक़त अल्लाह ॾिनी आहे, इहा तव्हांजी टेक्नोलॉजी हुनजो इनकार नथी करे सघे। बहरहाल हज़रत गौसे आज़म अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आहे, हक़ जे तालिबनि जे लाइ ज़रूरी आहे ऐं सालिकनि लाइ त उहो 10 आदतूं पंहिंजे पाण में पैदा कनि। उन्हनि खे कुर्बे ख़ासि हासिलु थींदो। कुर्बे ख़ासि हासिलु थींदो त दुनिया जा वेछा ख़तमु थींदा। भितियुनि मां आर पार निहारींदे, सीननि जे आर पार निहारींदे, अंदर खे सुञाणींदे, दिमाग़ खे पढ़ंदे। ऐं यादि रखजांइ मक़सूद ज़िंदगी जो इहो न थई मतां हिते भुलिजी पवे, चवे त मूंखे कशफ हासिलु करिणो आहे। कशफ मक़सूद विलायत न आहे। माण्हू चवंदो आहे यार छो थो निमाज़ूं पढ़े, चई विलायत हासिलु थिए। विलायत छाकाणि चई मूंखे माण्हुनि जे राज़ जी ख़बर पवे। छो राज़ जी ख़बर पवई त पोइ छा कंदे? न, विलायत इन जो मतिलबु न आहे। विलायत हीअ आहे त रब राज़ी थिए, ॿियो कुझु बि न आहे। आर पार ॾिसी छा कंदे सीननि खे, दिमाग़ पढ़ी छा कंदे जेकॾहिं गुमराह हुजे। विलायत जो मक़सूद कराम विलायत जो मक़सूद हरगिज़ इहो न आहे। कुर्ब खुदाबंदी मक़सूद आहे।
गौसे आज़म तरीक़ो मुख़्तसर फरमाए छॾियो आहे। पाण फरमाईंदा त असांजो तरीक़ो माना अल्लाह सां मिलाइण वारो अल वसूल इलल्लाहि इंदी क़दमुन वाहिदतुन। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी फरमायो ॿिया चिल्ला कराईंदा आहिनि, कशाला कराईंदा आहिनि, माण्हुनि खे चवंदा आहिनि फिलाणो कमु कर, फिलाणो कर, फिलाणो कर। अब्दुल क़ादिर जीलानी तो फरमाए मुंहिंजे हथ में हथ ॾे ऐं मुंहिंजे चवण ते हल, हिकु सट में तोखे रब सां मिलायां, न त मूंखे अब्दुल क़ादिर न चवंदा। पर ज़रूरी आहे रुगो हथ में हथ न ॾिए बल्कि चवण ते बि हले, जेको हिन वक़्त में कमी आहे। हथ में हथ ॾियण जा दावेदार असां सभु आहियूं, मां जहिड़ो मिस्कीन जो दावेदार, पर अमल सदुल फरमान ते हलण। मां तव्हांखे आख़िर में सदुल गौसिया क़सीदो पढ़ी करे अर्ज़ु कयां थो, उनजो तर्जुमो ॿुधायां थो। उन में पाण फरमाइनि था मुरीद मुंहिंजा, मुरीद मुंहिंजा, मुरीद मुंहिंजा, मुरीद मुंहिंजा, मुरीद मुंहिंजा, फिलाणो कमु मां कंदुसि, मां कंदुसि। माण्हुनि चयो अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी भली ॻाल्हि आहे, मां बि चवां थो अल्हम्दुलिल्लाह। पाण मुरीदनि खे बिशारतूं अता फरमायूं, पर मुरीद आहे केरु? जेको चवण न मञे उहो मुरीद आहे, जेको तरीक़े ते न हले उहो मुरीद आहे। फ़क़ति मुरीदी इन जो नालो आहे त माण्हू इंतिसाब रखे या बरकत जी शइ आहे, जंहिंजो इनकार न आहे, पर असुल मक़सूद इहो न आहे। मक़सूद हे आहे जेको फरमाइनि था। पहिरीं ॻाल्हि गौसे आज़म इरशाद फरमायो आहे, जेको मुंहिंजो मुरीद आहे उनजे मथां लाज़िम आहे त कॾहिं बि कसम न खणे। थोरो मां हर हिकु पॉइंट जी वज़ाहत कंदुसि। क़ुरान में आयत आहे, हिकु क़ुरान जी आयत पढ़ंदुसि, हिकु हदीस, छो त टाइम एतिरो आहे। कसम न खणे, क़ुरान में आयो आहे वहफ़ज़ू अयमानकुम, पंहिंजे कसमनि जी हिफ़ाज़त कयो। कसम अथव टिनि तरीक़नि जी, जंहिंखे अरबी में यमीन चइबो आहे। हिकु आहे यमीन लग़व, ॿियो आहे यमीन गमूस, टियों आहे यमीन मुनआक़िदा। सवलो करे ॿुधायां, यमीन लग़व इहो आहे माण्हू जो को इरादो कोन हो, माण्हू हिकु शइ खे हक़ीक़त ईअं पियो सम्झो। मिसाल आहे, कंहिं परे खां हिन शइ खे ॾिठो ऐं जीअं हे प्लास्टिक आहे ऐं हिन ते कसम खणी बीह रहियो, पर हक़ीक़त में प्लास्टिक न आहे, पत्थर आहे, हुनखे ख़बर कान्हे। हाणे कसम जो खणी बीह रहियो त इहो हिन जो लग़व आहे, हिन ते हुनखां पुछाणो कोन्हे, लग़व ॻाल्हि आहे। ॿियो आहे यमीन गमूस, कूड़, ख़बर आहे त पत्थर आहे पर कसम खणी भई प्लास्टिक आहे, इहो कूड़ आहे, इन ते पुछाणो कूड़ जो। टियों आहे यमीन मुनाक़िदा, अॻिते थींदड़ का शइ आहे उनजे लाइ कसम थो खणे। जे मां हीअं न कयो पोइ मूंखे हे कसम आहे, मां हीअं करे ॾेखारींदुसि, मूंखे रब जो कसम आहे। इहो मुनाक़िद थींदड़, उहो कमु उहो थी वियो त हाणे हिनजे मथां कसम लाज़िम आहे। हाणे थोरो तवजो कयो, तोड़े जो यमीन लग़व हुजे या बेकार ॻाल्हि आहे, तव्हांजी कम जी शइ न आहे, तव्हां हुन में पहुचो था। ऐं यमीन गमूस त हुई कूड़ आहे, मना आहे। ऐं जेको यमीन मुनाक़िद आहे इहो दावा जो क़िस्म आहे, माना अजायो अहिड़नि कमनि में छो थो पए जो तुंहिंजे मथां वज़न पवे, पहर पवे, माण्हुनि सां बहस कंदो वरिते त हे कमु करे ॾेखारींदुसि। जेकॾहिं हक़ीक़ी नज़र सां ॾिसिजे त इहे टई कम हिकु मुस्लमान जे लाइ आहिनि ई कोन, तॾहिं हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी इरशाद फरमायो आहे वहफ़ज़ू अयमानकुम। अल्लाह फरमायो आहे ऐं अब्दुल क़ादिर जीलानी इरशाद फरमायो आहे अजायो कसम कॾहिं बि न खणे। साईं इन जो फ़ाइदो कहिड़ो थींदो? पाण फरमाए थो रब हुन जे दिलि में मारिफत जो नूर पैदा फरमायो, जेको माण्हू पाण में इहा आदत पैदा कंदो। ऐं तव्हां थोरो महिरबानी करे सभु असां मूं सूदा मां पाण खे चवां, सभु असां पंहिंजी ज़िंदगी जो एक्सरे कयूं, हिकु ॾींहं जो, बल्कि ॾींहं बि पर हिकु कलाक जो घणा क़सम खणंदा। ॾिसो अब्दुल क़ादिर जीलानी जी तालीमात बिल्कुलु आइन क़ुरान सां हलंदी थी। मां हिकु आयत सिर्फ़ु पढ़ी आहे, मां 10 आयतूं तव्हांखे हिन जुमिले ते पढ़ी ॿुधाए सघां, बिल्कुलु क़ुरान पाक। आख़िर इहा सोच किथे आहे? अमल वारी ज़िंदगी किथे आहे? ॿियो पाण छा था फरमाइनि? उहा त चिटी ॻाल्हि आहे। पाण फरमाए थो कूड़ खां परहेज़ करे तोड़े जो भोग हुजे, भोग में बि कूड़ न हणे हुजे। क़ुरान में अल्लाह से फरमायो आहे या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन, ऐ ईमान वारो ड्रिबियो अल्लाह को ऐं कूड़नि खां बचियो, सचनि सां गॾु हलंदा कयो। अॼुकल्ह जहिड़ो आहे छा जो सॼो कूड़ जो त आहे। कूड़ो जेको आहे उहो चए थो त मूं सां गॾु हल। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी हदीस आहे, अबू दाऊद शरीफ़ जा लफ़्ज़, अलैकुम बिस्सिद्क़। मुस्तफ़ा फरमायो तव्हांजे मथां सचाई लाज़िम आहे। फ़इन्न सिद्क़ यहदी इलल बिर्र, बेशक सचो नेकी ॾे वठी वेंदो आहे। व इन्नल बिर्र यहदी इलल जन्नत, ऐं नेकी जेका आहे सो मोमिन खे जन्नत ॾे वठी वेंदी आहे। वला यज़ालु रजुलु यस्दुक़ु
मानू सदाई सच ॻाल्हाईंदो रहंदो आहे वयतहर्र सिद्क हत्ता युक्तब इंदल्लाहि सिद्दीक़ा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफा फरमायो मानू सच ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो मौला सभु कुझु ॼाणे थो पर उन मानू जी सदाई सच जी आदत जे करे मौला पाण वटि लोहे महफूज़ में उन माण्हूअ खे सिद्दीक़न माना सचनि जी लिस्ट में शामिल फरमाए छॾींदो आहे। या सचाई आहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी फरमायो त मुंहिंजो मुरीद कूड़ हरगिज़ न ॻाल्हाए। टियों फरमान पाण फरमाइनि वाइदे ख़िलाफ़ी न करे। थोरो अंदर में पंहिंजे पाण खे जाचींदा वञो वाइदे ख़िलाफ़ी न करे। हज़रत इमाम कुर्तुबी रहमतुल्लाहि तआला अलैहि वॾो आलिम दीन आहे साहिब तफ़सीर आहे सदुल फरमान आहे सिद्क़ुल वादे खुलुक़ुन नबिय्यीन वल मुरसलीन वाइदे खे पाड़णो वाइदो पूरो करणो अल्लाह जे नबियुनि जो अख़लाक़ आहे ऐं रसूलनि जो अख़लाक़ आहे। चइजे कीअं कि क़ुरान में ॾिस सभु नबी सचा क़ुरान में रब फरमायो वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिक़ल वअदे रब फरमायो ओ मुंहिंजा हबीब हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे यादि कर उहो नबी आहे त सादिक़ल वअदे पंहिंजो वाइदो सदाईं पूरो फरमाईंदड़ या उनकी इजाफी सिफत रब ज़ुल जलाल ज़िक्र फरमाई ऐं मुस्तफा जी हदीस आयतुल मुनाफिक़ सलासुन मुनाफिक जूं निशानियूं टे आहिनि कहिड़ियूं इज़ा हदस कज़ब जॾहिं ॻाल्हाईंदो कूड़ हणंदो इज़ा तुमिना ख़ान जॾहिं अमानत ॾिबस तॾहिं ख़यानत कंदो व इज़ा वअद अख़लफ ऐं वरी जॾहिं उहो कंहिंसां वाइदो कंदो त वाइदे जी खिलाफ वर्जी कंदो वाइदो पूरो न कंदो। हज़रत अब्दुल कादिर जीलानी खे अर्ज़ कयोसीं क़िबला इहो वाइदो पूरो करण जो फ़ाइदो कहिड़ो ऐं पोयों हुयो कूड़ खां परहेज़ करणु पहिरें जो त फ़ाइदो हे छो त नूर मारिफत पैदा थींदो आहे कूड़ न हणिबो त क़िबला फ़ाइदो कहिड़ो पाण फरमाइनि था त इन सां इल्म में बरकत थींदी आहे ऐं शरह सद्र दिलि खे इत्मिनान हासिल थींदो आहे ऐं वाइदो पूरो कबो त छा फ़ाइदो हासिल थींदो पाण फरमाइनि था सखावत पैदा थींदी ऐं जेके सादिक सचा आहिनि उन्हनि जी मुहबत हासिल थींदी आहे। इन टी ख़सलत जो फ़ाइदो इहो आहे। एॾा तवजो फरमाइजो गौसे आज़म जो हिकिड़ो फ़रमान आहे जिलाउल ख़वातिर में मां चौथी पॉइंट अर्ज़ कयां थो गौसे आज़म इरशाद फरमायो त बुरनि माण्हुनि जी सोहबत जो ॿियो को बि नुक़सानु न बि हुजे बाबा तुंहिंजो कारोबार खे नुक़सानु कोन थो पहुचे ऐं मुआशिरे जे गौर कजो नौजवानो इहा ॻाल्हि ॿुधो साईं ॾोकड़ खे बि नुक़सानु कोन थो ॾिए को बि ज़ाहिरी नुक़सानु कोन थो ॾिए पोइ माण्हू चवंदा आहिनि अदा मुंहिंजे हिन सां त बुरो माण्हू आहे मूंखे यार हुन माण्हू करे नुक़सानु कोन ॾींदो आहे। गौसे आज़म फरमायो बुरे माण्हू जी संगत जो ॿियो नुक़सानु थिए न थिए घटि में घटि इहो ज़रूरु थींदो आहे त उन जी बेबरकती जे करे इंसान जे दिलि में भलनि माण्हुनि जी आसे आसे नफ़रत पैदा थी वेंदी आहे। ऐं अब्दुल कादिर जीलानी फरमायो आहे त जंहिं माण्हू जे दिलि में भलनि नेकनि जी नफ़रत पैदा थी वेंदी उन खां दीन बि वेंदो दुनिया बि वेंदी छो इन जे करे त पाण फरमाइनि था त अल्लाह खे उहे एॾा प्यारा आहिनि रब थो फरमाए उन्हनि जे बारे में जेकॾहिं तो दिलि में बुरो गुमान बि आंदो त मां तोसां जंग जो ऐलान थो कयां इहे जहिड़ा कहिड़ा माण्हू न आहिनि मुंहिंजा प्यारा बंदा आहिनि। इन जे करे बुरनि जी सोबत ज़ाहिर में नुक़सानु न बि ॾिए त चङनि जो तव्हांजे दिलि में नफ़रत पैदा कंदी आसे आसे असर कंदी। चौथो फरमान पाण फरमाइनि था मख़लूक़ ख़ुदा खे कॾहिं बि अज़ियत न ॾिजां। कुरान छातो इरशाद फरमाए ॿुधो वल्लज़ीन युज़ूनल मुमिनीन वल मुमिनाति बिग़ैरि मक्तसबू फ़क़द इह्तमलू बुहतानन व इस्मम मुबीना उहे माण्हू जेके ईज़ाउ थियनि मुमिननि खे या औरतुनि खे मोमिना औरतुनि खे अल्लाह फरमायो आहे बिना हुननि जे कंहिं ॾोह जे फ़क़द इह्तमलू बुहतानन व इस्मम मुबीना इन्हनि वॾो ज़ुल्म बि कयो आहे ऐं वॾो चिटो गुनाह पंहिंजे कंधनि ते खयो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उन्हनि जी सज़ा ॾींदो अज़ाब ॾींदो। मुस्तफ़ा जो फरमान आहे त मुस्लमान त चइबो ई उनखे आहे अल मुस्लिमो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मुस्तफ़ा फरमायो त मुस्लमान आहे उहो जंहिंजी ज़ुबान ऐं हथ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ रहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी तालीमात क़ुरान ऐं हदीस सां क़िबला इन चौथी पॉइंट जो फ़ाइदो कहिड़ो आहे ॿियनि खे ईज़ा न ॾियो। पाण फरमाइनि था दुनिया में जेके बि तो ते मुश्किलातूं अचनि थियूं ॿियनि खे ईज़ा ॾियणु छॾे ॾे रब तुंहिंजूं मुश्किलातूं पढ़े असां काॾे था भॼंदा वरितऊं साईं मुंहिंजी फलाणी मुश्किल आहे फलाणी मुश्किल आहे फलाणी मुश्किल आहे पाड़े वारे खे कोन छॾियोसीं
मस्जिद जे पेश इमाम खे कोन छॾियोसीं, दोस्त खे कोन छॾियोसीं, सौट खे कोन छॾियोसीं, अम्बड़ अबे खे कोन छॾियोसीं, सभिनी खे इज़ाउ ॾिनोसीं। मुश्किलातूं किथां हल थींदियूं? मुश्किलातूं वधंदियूं। राज़ इहो आहे जॾहिं बानो ॿियनि जी मुश्किलात खे हल कंदो आहे त रब वरी उन जूं मुश्किलातूं हल फरमाए। सोने अब्दुल क़ादिर जीलानी जो फरमान आहे, पंजी तकलीफ़ महिल सब्र कर, पिटको कुटको न कर। कुरान भी ये चले, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। कुरान जी इन आयत जो तर्जुमो आहे। पाण फरमाता तकलीफ़ महिल मुंहिंजो मुरीद सब्र करे। ऐं अल्लाह से फरमायो आहे क़यामत वारे ॾिहाड़े ते मुस्तफ़ा जो फरमान आहे, मुस्तफ़ा फरमाइनि था उहे माण्हू जेके क़यामत जे ॾिहाड़े ते बिना हिसाब जे जन्नत में वेंदा, उन्हनि में हिकिड़ो सब्र करण वारो शामिल आहे। जेको दुनिया में सब्र कंदो, दुख पहुतुसि, कंहिं ज़ुल्म कयो, सब्र करे, त क़यामत जे ॾिहाड़े आयत आहे इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। अल्लाह साईं क़यामत जे ॾिहाड़े साबिरीन खे बिना हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। छहों हुकुम क़िबला इन जो फ़ाइदो पंजे जो छा आहे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ। तकलीफ़ महिल जेको सब्र करे, हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी तो फरमाए अल्लाह से उनके मुस्तजाबु दावात बणाईंदो आहे, हथ खणंदो आहे, मौला उनजी दुआ क़बूल फरमाए। इहो फ़ाइदो आहे। छहों बिला शरई हुकुम जे कंहिंखे काफ़िर न चवे। इहो वॾो मर्ज़ आहे। कहिड़ो? मीलाद थो करे जी मुशरिक आहे, यारिन थो करे जी बिदअती आहे, या रसूल अल्लाह थो चवे जी बिदअती आहे, अल्लाह वारनि जे वास्ते वसीले सां दुआ थो घुरे जी बिदअती आहे। पोइ वरी तरक़ी कंदा वरी चवंदा काफ़िर आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हबीब फरमायो आहे त जॾहिं हिकु माण्हू, हज़रत इब्न उमर जो फरमान आहे, पाण फरमाइनि था अय्यु मम्रिइन, मुस्तफ़ा फरमायो क़ाल लिअख़ीहि अंत काफ़िरुन फ़क़द बाअ बिही अहदुहुमा। मुस्तफ़ा फरमायो जॾहिं हिकु माण्हू ॿिए खे काफ़िर चवंदो आहे त ॿिन्ही मां हिकु ज़रूरु काफ़िर हूंदो। जंहिंखे चयईं जेकॾहिं उहो काफ़िर न आहे त मुस्तफ़ा फरमायो कुफ़्र मोटी अची करे हुन ते लॻंदो आहे, चवण वारो पाण काफ़िर थी वेंदो। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी अली असांखे फरमायो इहो अहले सुन्नत व जमात जो तरीक़ो न आहे। जीअं अहले सुन्नत व जमात ते तव्हां ॾिसंदा त फ़तवाऊं पियूं लॻंदियूं आहिनि, बाबा हे बिदअती आहिनि, मुश्रिक आहिनि। तव्हां आम तौर ते मूं हिकिड़ी जॻह ते इहो जुमिलो ॿुधो, मुंहिंजो ज़हन माना शाक जीअं लॻंदी आहे। मूं कंहिं ॿुधो त मूंखे कंहिं माण्हू चयोसीं असां फिलाणे शहर में वेठासीं, उते हिकिड़े माण्हू मूंखे चयो त यार निमाज़ जो टाइम थियो, आज़ान आई, रस्ते में अहले सुन्नत व जमात जी मस्जिद हुई। तव्हां नोट कजो या ज़हनी आहे। उन खां परते वरी कंहिं ॿिए फ़िरके जी, त उहो दुकान ते ॿई ॼणा कमु कंदा, हुन चवंदा हलो निमाज़ पढ़णु। चई यार हे साम्हूं वेझी मस्जिद आहे। चई हिन मस्जिद में कोन हलंदासीं, इहा मुशरिकनि जी मस्जिद आहे। हाणे मां तव्हां खां पुछां मुशरिक मस्जिद ठाहींदो आहे या तकफ़ीरी सोच आहे? हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो, कंहिंखे काफ़िर चवण इहो हुक्म शरई आहे। मिसाल हीअं आहे त बाबा ही शइ वाजिब आहे, ही शइ फ़र्ज़ आहे, ही शइ सुन्नत आहे, इहो शरई हुकुम आहे। अहिड़ी तरह जंहिं माण्हू में उहे कुफ़्र वारियूं शयूं हूंदियूं त उनखे यक़ीनन काफ़िर चइबो। पर हिते जेका हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी मुमानत फरमाई आहे, इहा इन्हनि गुमराह फ़िरक़नि वारी आहे जेके हरू आम शइ ते हर माण्हू खे चवंदा आहिनि काफ़िर आहे। ईअं न आहे। ऐं आम तौर ते अहले सुन्नत व जमात जो जेको मौक़िफ़ आहे इन मामले में इंतिहाई मुहतात आहे। तकिड़ो कंहिंखे कोन चवंदा असां काफ़िर थी वियो न, बाक़ाइदे हुनजी छंड छाण थींदी, तहक़ीक़ थींदी, गुफ़्तगू थींदी, मुनाज़रो थींदो, बहस थींदो। पोइ जॾहिं हुजत पूरी थी वेंदी उन खां पोइ उनजे मथां शरई हुकुम एहतियात सां लॻाईंदा, ईअं तकड़ कोन कंदा। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी फरमायो त बिना कंहिं शरई सबब जे, माना शरई सबब हुजे त पोइ त अलॻि ॻाल्हि आहे, पर बिना शरई सबब जे कंहिंखे काफ़िर न चवे। सतों हुकुम या त ज़ाहिरी ऐं बातिनी ॿिन्ही गुनाहनि खां बचे। क़ुरान जो फरमान आहे वदरू ज़ाहिरल इस्म व बातिनहु। क़ुरान तो फरमाए ज़ाहिरी गुनाह बि छॾियो, बातिनी गुनाह बि छॾियो। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी खे अर्ज़ कयोसीं क़िबला ज़ाहिरी ऐं बातिनी गुनाह छॾींदासीं फ़ाइदो। पाण फरमाइनि था मख़लूक ख़ुदा जी में ऐलान करण जी ज़रूरत कोन्हे, माण्हू पाण ई तोसां मुहबत करणु शुरू करे ॾींदा। इहो फ़ाइदो आहे न से। केरु अॼुकल्ह नथो चाहे त मूंसां मुहबत कनि माण्हू। केतिरियूं कंपेन थियूं हलनि सियासतदाननि जूं, माण्हू मूंखे वोट ॾियनि, मुहबत पैदा थिए न।
पर अल्लाह तबारक व तआला जो इहो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सम्झाए वियो ऐं उन जे उम्मत जो प्यारो वली हज़रत अब्दुल कादिर जीलानी फरमाए थो 8 नंबर शइ जेका नसीहत वा सदन पाण फरमाए था मखलूक खां मुस्तगनी रह। मां चवां थो त जेको सचो कादरी आहे ये 10 शयूं तव्हां ॻोल्हींदव उनजी ज़ात में नज़र ईंदियूं। मां 10 बयान थो कयां मुंहिंजे आॾो हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात साम्हूं सभु शयूं ये 10 जी जेकॾहिं मां पंहिंजी अखि सां कंहिं माण्हू में ॾिठियूं त इहो मखलूक खां मुस्तगनी रहो। क़ुरान जो हुकुम आहे फतवक्कल अलल अज़ीज़िर रहीम, पंहिंजे रब ते तवक्कुल कर, मखलूक खां मुस्तगनी रहो। क़िबला इन शइ जो फ़ाइदो पाण फरमाइनि था मखलूक खां मुस्तगनी रहंदे हक़ ॻाल्हाइण जी ताक़त पैदा थींदे। जॾहिं तूं ॿियनि जो काणो हूंदे, ॿियनि खां माल वठंदे, कंहिं खां छा वठंदे, कंहिंजो अहसान खणंदे हक़ काॾो चवंदे? हक़ चवंदे ई तॾहिं जॾहिं तोखे कंहिंजी परवाह कोन हूंदी, कंहिंजो अहसान कोन हूंदी। अहसान हूंदी त हिकु रब जो अहसान आहे, ॿियो मदीने वारे मीर जो अहसान आहे। जेकॾहिं इहा शइ तुंहिंजे ज़हन में आहे त इंशा अल्लाह तबारक व तआला हक़ चवण जी ताक़त बि तोमें पैदा थींदी। 9 नंबर जेको संदन फरमान आहे पाण फरमाइनि था लालच न कर। तव्हां चवंदो त क़िबला हिन ज़माने में इहे 10 शयूं हले कंहिं में लभंदियूं? मां चवां थो त अल्हम्दुलिल्लाह जूए ख़ाली कोन्हे, गौस पाक जा मुरीद अॼु बि अहिड़ा मौजूद आहिनि क़यामत ताईं रहंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह घटि वधि इहा अलॻि ॻाल्हि आहे, हूंदा ज़रूरु। हर ज़माने में अहिड़ा माण्हू तव्हांखे नज़र ईंदा। हज़रत हकीम बिन हिज़ाम मुस्तफ़ा जो सहाबी आहे। हे उहो सहाबी आहे जेको हज़रत अली खां अलावा हिन सहाबी जी काबे में विलादत थी। हकीम बिन हिज़ाम हज़रत अली साईं जी काबे में विलादत थी आहे। ॿियो सहाबी इहो अथव, बस सहाबी हकीम बिन हिज़ाम। हज़रत हकीम बिन हिज़ाम फरमाए तो मां रसूलुल्लाह वटि आयुसि। अर्ज़ कयो या रसूलुल्लाह गनीमत जो माल आयल हो। अर्ज़ कयो या रसूलुल्लाह मूंखे कुझु अता फरमायो। मुस्तफ़ा ॾिनो। मां वरी अर्ज़ कयो क़िबला अञा ॾियो। महबूब वरी ॾिनो। मां वरी अर्ज़ कयो महबूब अञा ॾियो। वरी महबूब अता फरमायो। 3 दफ़ा महबूब ॾेई करे उन खां पोइ पाण फरमायूं या हकीम इन हादल माल ख़दिरतुन हुलवतुन फमन अख़दहु बिसखावति नफ्सिन बुरिक लहू फीहि वमन अख़दहु बिइशराफ़ नफ्सिन लम युबारक लहू फीहि कल्लज़ी यअकुलु वला यशबअु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू फरमायो ओ हकीम हे माल जेकॾहिं सखावत सां वठंदे माना जेतिरो मिली बस उन ते इक्तिफा करे हलियो वेंदे त अल्लाह उन थोरे में बरकत ॾींदे। पर जेकॾहिं चवंदे त अञा 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 त उन में बरकत कोन थींदी। उन माण्हू वांगुरु जेको वीचारो सॼो ॾींहुं खाईंदो रहंदो आहे पर पेट कोन भरबो अथसि। महबूब फरमायो आहे लालच छॾ त ॾिस त रब तोखे कीअं थो इस्तिग़ना अता फरमाए। तव्हां नोट कयो जंहिं शइ जे कढ लॻंदव न ओॾी तव्हांखे थकाईंदा। इस्तिग़ना कयोसि थोरी देरि छॾे ॾियोसि कीअं थी अचे तव्हांजे कढ। हर उहा शइ जेके विसारींदा। हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमायो माण्हुनि में उम्मीद न लॻाए, लालच न कर। क़िबला फ़ाइदो पाण फरमाइनि था त अल्लाह साईं तोखे पंहिंजे ख़ासि बाननि में शामिल फरमाए छॾे। 10 नंबर शइ जेका संदन तालीमात जो विचूड़ ऐं निचूड़ आहे पाण फरमाइनि था आजिज़ी ऐं इनकिसारी पैदा कर। असांजी सिंधी ज़ुबान में हिकिड़ो जुमिलो असां हज़रत मुफ्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ुबान मां ॿुधो। पाण एॾे मक़ाम जा साहिब हुया, इल्म में, मुआशरती हवाले सां, तक़वा में, परहेज़गारी में, विलायत में बि माण्हुनि हाणे वञी तस्लीम कयो। जेके भाग वारा उहे त ज़िंदगी में तस्लीम कंदा हुआ त अल्लाह साईं उन्हनि खे विलायत जो बि आला मक़ाम अता फरमायो। पर उन जे बावजूदि मुफ्ती साहिब तव्हां नोट कयो हूंदो कॾहिं ज़िंदगी में प्रोटोकॉल, हटो बचो, आगे पीछे, लोग हो, इस्तिक़बाल हो, पाण इन शइ खे पसंदि कोन फरमाईंदा। अकेला ईंदा हुआ, अकेला वेंदा हुआ। जुमिलो फरमाईंदा अबा मुसलमानी आसान, मुसलमानी ॾुखियाई जो नालो न आहे, छिकछिका जो नालो न आहे, मुसलमानी आसानी जो नालो आहे। ऐं मां जिलाउल ख़वातिर में इहो बेआइन ई कौल हज़रत गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी जो राति पढ़ियो। पाण ईअं था फरमाइनि बाबा दीन आसानी जो नालो आहे, दीन ॾुखियाई जो नालो न आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कुरान में आयत आहे सअस्रिफु अन आयाति यल्लदीन यतकब्बरून फिल अर्दि बिग़ैरिल हक़। अल्लाह फरमाए थो मां पंहिंजे हिन क़ुरान जूं निशानियूं या आयतूं उन्हनि माण्हुनि खे सम्झ में कोन ईंदियूं जेके तकब्बुर कनि था। क़ुरान ईंदो सम्झ में उन्हनि खे जेके आजिज़ी ऐं इनकिसारी कनि। लिहाज़ा गौस आज़म ई इरशाद फरमायो त आजिज़ी ऐं इनकिसारी मुंहिंजो मुरीद इख्तियार करे। क़िबला फ़ाइदो छा थींदो? 9 फ़ाइदा थींदा। 10 फ़ाइदो
क़िबला फ़ाइदो कहिड़ो थींदो? गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमायो तूं कामिल इंसान बणिजी वेंदे उहो इंसान जेको रब पाण घुरियो मंज़िल जी तकमील थी बिल्डिंग ठहंदी आहे सिर लॻंदी आहे भित ठहंदी आहे पोइ छत पवंदी आहे पोइ पिलर खॼंदा पोइ जेॾीमहिल कलर थी करे कंप्लीट थींदी आहे चवंदा मालिक हिन बिल्डिंग खे हीअं घुरियो हो गौसे आज़म फरमाईंदा जॾहिं इहे 10 ख़सलतूं मुंहिंजे मुरीद में पैदा थी वेंदियूं त पाण फरमाईंदा हाणे तूं उहो इंसान बणिजी वेंदे जंहिं इंसान खे रब घुरियो आहे त मुंहिंजो बंदो हीअं हुजणो अदा गौसे आज़म जो मुरीद हीअं हूंदो जंहिंमें लालच न आहे जंहिंमें शरीयत जी मुखालफ़त न आहे तकलीफ़ महिल सब्र कंदो आहे कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदो आहे बुरनि माण्हुनि में उमीदूं कोन लॻाईंदो आहे ऐं पंहिंजे अंदरि मुहबत अल्लाह वारनि जी पैदा फ़रमाईंदो आहे उन खां पोइ जॾहिं मुरीद इहे 10 सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा फ़रमाए त हाणे गौसे आज़म क़सीदा ख़मरिया में इरशाद था फ़रमाइनि मुंहिंजे हथ में किताबु आहे मूंखे इजिप्ट में कादरी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे उन मूंखे ॾिनो हुयो मां उनखे ख़रीद कयो हीअ मूंखे यादि बि आहे पर जॾहिं तव्हां पंहिंजे अंदरि इहे आदतूं पैदा कंदव फ़क़ति मां हिकिड़ो शेर थो पढ़ी तव्हांखे ॿुधायां जेको तव्हां वटि आम तौर ते उलमाए किराम ॿुधाईंदा हज़रत गौसे आज़म अब्दुल क़ादिर जीलानी छा फरमायो मुरीदी ला तख़फ़ अल्लाह रब्बी व निलतु सअद मिन मौलल मवाली गौसे आज़म फरमायो आहे त ओ मुंहिंजा मुरीद ख़ौफ़ न कंदो कर मां अब्दुल क़ादिर जीलानी वेठो आहे पर इहो कॾहिं जॾहिं 10 ख़सलतूं पैदा कनि जेकॾहिं बिना इन्हनि ख़सलतुनि पैदा करण जे रुॻो इहो शेर ॿुधी त पोइ शेर जी बरकत मिलंदी हूअ कान मिलंदी हीअ बिशारत कॾहिं आहे छो पाण छा था फरमाइनि मुरीदी मुंहिंजा मुरीद जेकॾहिं उनजो अमल गौस पाक जे हुकुम ते न आहे पोइ मुरीदी जो दाइरो महदूद थी वियो इन जे करे दुआ कयो त मौला जो की भलारी राज जे सके तव्हां असांखे हुज़ूर गौसे आज़म जी सची मुरीदी नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला जहिड़ो गौस पाक खे ला खौफ बनायो आहे दुआ कयो त मौला असांखे उनजो ज़र्रो अता फरमाए अहले सुन्नत व जमात जी अक़ीदे ते अल्लाह से इस्तिक़ामत अता फरमाए मौला मुंहिंजा ही सादा लफ़्ज़ क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधणु मुंहिंजो ॻाल्हाइणु क़बूल फरमाए अल्लाह साईं ज़ुल्फ़कार अहमद भट्टी उनजा दोस्त जामिया बाबुल इस्लाम जी इंतिज़ामिया अल्लाह तबारक व तआला खे बरकतूं अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना